अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी। अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो बाईपास लॻ साबिर पेट्रोल वटि 18 कलाक प्लाटिंग जी ज़मीन तां अबड़ा बिरादरी ऐं ज़रदारी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं सबबु ॿिन्ही धुरनि जे 10 ॼणनि समेत 2 सोशल मीडिया जा सहाफ़ी बि शामिल आहिनि। जॾहिं त अबड़ा बिरादरीअ जा ज़ख़्मी अब्दुल गफूर अबड़ो, हबीबुल्ला अबड़ो, अयूब अबड़ो शामिल आहिनि, जॾहिं त ॿी धुर ज़रदारी बिरादरी जा सिकंदर ज़रदारी, माशूक ज़रदारी, मंज़ूर ज़रदारी, ज़ुल्फ़कार ज़रदारी, इसाक़ ज़रदारी समेत सोशल मीडिया जा सहाफ़ी कवरेज दौरान दाइम दरसाई बुरड़ो ऐं गुलाम दस्तगीर सोलंकी बि मामूली ज़ख़्मी आहिनि। उन मौक़े ते सिकंदर अबड़ो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त ज़मीन असांजे अबनि ॾाॾनि जी आहे ऐं असांजो जहिड़ो बिल्डर अलामीन वारनि सां हो, जंहिंजो फ़ैसिलो बि रईस मुज़फ़र ख़ान जमालीअ वटि थी चुको हो, जंहिं में असां खे ज़मीन जी माप जो चयो वियो हो, पर ज़रदारी बिरादरी जे माण्हुनि अचानक असांजी ज़मीन ते अची कब्ज़े करण जी कोशिशि कई ऐं असां मथां हमिलो करे ॾिनो, जंहिं में असांजा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त ॿी धुर ज़रदारी बिरादरीअ जे सिकंदर ज़रदारी ॿुधायो त इहा ज़मीन असांजी आहे ऐं असां इहा ज़मीन मोहम्मद ख़ान अबड़ो खां ख़रीद कई आहे, जंहिं जा असां वटि काग़ज़ बि मौजूदु आहिनि जेका असांजे नाले ते आहे। असां ज़मीन ते वेठा हुआसीं त असांजे मथां मज़कूरा धुर अचानक हमिलो करे ॾिनो ऐं ज़मीन ते कब्ज़ो करे झेड़ो कयो। जॾहिं त ॿिए पासे अबड़ा बिरादरी ज़ख़्मी अब्दुल गफूर वलद साईंदाद अबड़ो खे 4 कलाकनि ताईं मौल ॾेखारे इंतिज़ामिया अवाम खे गुमराह करे बिला जवाज़ क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबु पंजाब ऐं सिंध मां ईंदड़ वींदड़ हज़ारे गाॾियूं बीह वयूं ऐं मुसाफ़िर बचड़ी वाल माण्हू पंहिंजे मंज़िल ॾांहुं न पहुची सघिया ऐं तमामु परेशान रहिया। जंहिं बाद SSP अब्दुल क़यूम पिताबी वाक़े वारे हंधि पहुची अबड़ा बिरादरीअ खे केस दाख़िल थियण जी यकीन ध्यानी कराईंदे धरणो ख़तमु करायो। जॾहिं त अहिड़े ड्रामाई वाक़े जे मोरो जी अवाम सियासी समाजी माण्हुनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत पिणु कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा सिंध शूज़ न्यूज़ टीवी।